अस्सलाम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हांखे हूंदा। साथियों, आऊं आहियां जुमन चिंजणी। अॼु जेको आहे सो तव्हां लाइ किताब कोन आहे, किताब त मूं वटि आहिनि, पर किताब जॻह ते हीअ कल्ह 20 अक्टूबर ते जेको आहे सो मूंखे हीउ रिसालो मिलियो, नया वर्क जेको आहे सो हिंदुस्तान में शाया थींदो आहे। अॻ में त असांजो साजिद रशीद कढंदो, पर हुनजो पुटु हाणे शादाब रशीद हिन खे शाया पियो करे, ऐं हिन इदारे खां मिली वेंदो, ऐं हिन हिते शाया कयो आहे हिन खे। उतो मवाद उते नथो अची सघे, कुझु मजबूरियूं आहिनि मुल्क जे करे, सो नथो अची सघे। ऐं हीउ जेको आहे सो ॾाढो ज़बरदस्तु रिसालो आहे। असां वटि इश्क मोहबत प्यार समाजी उथल पुथल भंजट्रा कैफ़ियतूं अंदरि ॿार जी भंजट्रा मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि ते मुख़्तलिफ़ किताब लिखिया विया आहिनि, मुख़्तलिफ़ नावल लिखिया विया आहिनि, इलाही लिखिया विया आहिनि, पर हर कंहिं जो डिक्शन ॾांहुं उनजो फ़न अलॻि अलॻि आहे। सो हिते इन नया वर्क जेको हिंदुस्तान में शाया थिए थो, इन जा बि मौज़ू कहाणियूं साॻियूं आहिनि, पर उनजा अंदाज़ ॿिया आहिनि, नवां तरीक़ा लिखण जा, नओं उत्साह, ऐं मौज़ू अहिड़ा मौज़ू बि आहिनि जो असांखे कॾहिं कॾहिं छिरकाए छॾींदा जा हीअ मौज़ू बि आहिनि। सो हिन में असांखे, जीअं त मां हिनखे अञा पढ़ियो कोन्हे, मूंखे घणे वक़्त खां पोइ मिलियो आहे, सो इन करे हिनजो थोरो तारीफ़ ॾींदो वञा त हिन में जेको आहे सो ख़ासि हिकिड़ो कार्नर आहे असांजे सागर सरहदी हीअ अदीब आहे, उनजो जेको आहे सो हीअ कार्नर आहे, उन जा जेका आहे सो खाको आहे, ऐं दस्तख़त जे नाले सां जो एडिटोरियल ॾाढा कहर जा हूंदा आहिनि। एडिटोरियल पढ़ंदा आहियूं असांखे जेको साजिद रशीद लिखंदो हो न, ठका करे छॾींदो, ॾाढो कहर जो लेखारी हुयो, पर ज़िंदगी हुन साथ ॾिनो। हीअ जेके आहिनि सो जेके अफ़साना आहिनि, ऐं गोशाए सागर सरहदी उन जा जेके सो गज़ल वग़ैरह जेको नज़म जेको उन जूं शयूं आहिनि, हीअ मज़मून दोस्तोवस्की, नासिर बगदादी, जावेद सिद्दीकी, ऐं मुंतखब शाइरी, ज़फ़र कमाली की रुबाई गोई, ऐं रुबाया मराठी शाइरी। उहो तॾहिं चाहियां पियो, ॾिसो न, हीअ असां कॾहिं मराठी अदब हिते कुझु घटि पढ़ियो आहे, त उते असांखे अंग्रेज़ी शाइरी मिले थी असांखे हिते हिन में ॾिसो। ऐं मुताल अब्दुल समद जो नावल उते जेके छपजनि था, ऐं हीअ ॿिया जेका रुबेंद्र जोगेलकर जो नावल आहे, हमारी ज़ेम्बिल से एक गुमशुदा औरत, हीअ साजिद रशीद पाण सुठो अदीब हुयो, ऐं हीअ किताबनि जा तबसरा आहिनि, ऐं हीअ जेके आहिनि सो ख़त आहिनि जेके अदीबनि जा लिखंदा आहिनि रिसाले में। हिन जो मुख़्तलिफ़ दोस्तो हीअ तारीफ़ आहे जेको आहे सो रिसाले जो, ऐं ॾाढो ज़बरदस्तु रिसालो आहे। हीअ तव्हांखे 500 रुपए ताईं, 240 पेजिस जो आहे, 500 रुपए ताईं तव्हांखे घर वेठे मिली वेंदो। सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो किरदारु आहे, पंहिंजी पंहिंजी उथणी वेणी आहे, छो त कंहिंखे 600 में थो पए, कंहिंखे 450 थो पए, पर मूं फ़क़ीर खे 500 पियो आहे। दोस्तो रिसालो ॾाढो भलो आहे, मां तारीफ़ कोन थो करणु चाहियां घणी, मूंखे हिन में सुठो मवादु मिलंदो आहे पढ़ण लाइ। हिकिड़ो सबबु आहे हिन जो उर्दू में मां हिन जो तबसरो इन करे कोन पेश कयां पियो, जो त मुंहिंजा ॾिसंदड़ चैनल जा सभु सिंधी आहिनि, हिन जो तारीफ़ उर्दू में ॾिसंदड़ मुंहिंजा 2-3 दोस्त आहिनि, ऐं ॿियो त मुंहिंजी एॾी उर्दू भली कोन्हे। मां पढ़ण जे हिसाब सां पाण सां गॾु डिक्शनरी बि रखंदो आहियां, ऐं पर के कंप्यूटर हिन जी मोबाइल डिक्शनरी बि हूंदी आहे, ऐं हीअ बि जेको आहे सो दोस्तो साजिद रशीद दुनिया में छॾे वियो आहे। हिन साजिद रशीद जी जेके दस्तख़त जे नाले सां किताब पाकिस्तान में एटलांटिक्स पब्लिकेशन शाया कयो आहे, ऐं उन जा किताब उहो पढ़णु वटि आहे दस्तख़त जे नाले सां, जेके हुनजा एडिटोरियल आहिनि। हीअ जेको इदारो आहे न, इदारो हिन खे दस्तख़त जे नाले सां, दस्तख़त जेको आहे सो ॾाढो शानदार लिखंदो आहे, ऐं उनजे पुटु साजिद रशीद जे पुटु शादाब में एतिरी आहे एबिलिटी जो मां पढ़ण खां पोइ राय ॾींदुसि त हू माना उन जे कलम खे जेको एडिटोरियल आहे, इदारो आहे, उन खे केतिरो निभाए थो, केतिरो हले थो, इहो मां नथो हाणे उन जे मरण खां पोइ हीअ रिसालो मूं वटि पहिरियों दफ़ो आयो आहे। साजिद रशीद जे मरण खां पोइ उनजो पुटु शादाब रशीद, दुनिया के किसी भी ज़बान में कारी को इस कदर हकारत से नहीं देखा गया जैसा हमारे जदीद अदीबों और शायरों ने उर्दू के कारी को देखा था। दोस्तों, ये ॾिसो न, नया वर्क दूसरे शुमारे में साजिद रशीद का मंदरजा बाला जुमला इस दौर की कई बड़े और अदीबों को चुभ गया था, लेकिन जो हकीकत बयानी इस वक्त साजिद रशीद ने की थी उसे सच होता हमने भी देखा, और आज उसके साथ भुगत रहे हैं। जदीद की तहरीक असल में रुझान ने उर्दू अदब को जितना नुकसान पहुँचाया था उससे कहीं ज़्यादा
वो पहुंचा चुके हैं। कलमकार और कारी को एक दूसरे से इतना दूर कर दिया गया था कि लोग अदब के नाम से घबराने लगे थे। उर्दू के बेशतर कारी ने तो उर्दू अदब से अपना रिश्ता ही तोड़ लिया था। साद रशीद ने न्यावर के दाग बेल इसलिए डाली थी कि जदीदियत न्यावर की दाग बेल इसलिए डाली थी कि जदीद कलमकारी के दिमाग जो खिला पैदा कर दिया था उससे पुर किया जाए। बिल्कुलु ॾाढो कहारी लेखक हो, ॾाढो कहारी हुयो साद रशीद। ये जुमला ॾिसो दुनिया की किसी भी ज़बान अदब में कारी को इस कदर हक़ारत से नहीं देखा गया जैसा हमारे जदीद अदीबों और शायरों ने उर्दू के कारी को देखा था। तो दुनिया में अदीबनि जो अदब जो वॾी इज़त आहे, पर असां वटि ॼुंडा पट आहे। सिंधी में भी ॼुंडा पट आहे, जिथे किथे ॼुंडा पट आहे, रुगो असां ते मयार आहे त सिंधी अहिड़ा आहिनि। आप लोग सोच रहे होंगे कि जिस तहरीक या रुझान का बरसों पहले ही जनाजा उठ के चुका है, आज क्यों दोबारा इस बात की जा रही है। दरअसल जदीदियत और फिर माँ बाप जदीद के बाद अब जदीद के मुर्दा लाश को दोबारा इससे कब्र से घसीट कर नई शक्ल में कारी के सामने पेश करने की तग वो दो शुरू हो चुकी है। कलमकार और कारी के दरमियान जिस खाई पर पुल बनाएगा नया वर्क, उस जैसे दूसरी रसाल ने शुरू किया था, उसे दोबारा तोड़ने की भरपूर कोशिश की जा रही है। हालांकि अब तक इस कोशिश को कोई ठोस शक्ल नहीं दी जा सकी, फिर भी कुछ अदीब जी जान से इस जे हुए और अपनी तमाम तकरीबा कारी कर लग। दोस्तों हे जेको आहे सो रिसाले जो तारीफ़ हुयो जेको मां तव्हांजे आॾऊं पनो बि ॾाढो ज़बरदस्त आहे। पनो बि तव्हांखे अहिड़ो न मिलंदो जेको असां वटि अॼुकल्ह सिंधी पब्लिशर ज़ुल्म करे रहिया आहिनि पढ़ंदड़नि सां, सो उन्हनि सां नाहक करे रहिया आहिनि। मुंहिंजी सिंधी पब्लिशरनि खे गुज़ारिश आहे त अदीब जेको लेखक आहे पंहिंजी रत न चूड़े लिखे थो, आणे थो, वरी तव्हां पब्लिशर नखरा कयो यार हीअं न ऐं तव्हां कमायो बि ऐं पिटको कयो आम मेमण वापारियुनि जी यार कमाई कोन्हे। पर सच पुछो न, मां बि सॼी सिंध मां किताब घुरायां थो, पाकिस्तान मां घुरायां थो, रुलां थो। यकीन पुछो न, माना सभु पब्लिशर कमाइनि था। फिक्शन वारनि खां तव्हां पुछो त असांजो जेको वॾे में वॾो ख़रीदार आहे सिंधी आहे ऐं असां कमायूं था। तव्हां पंहिंजे मुंहं सां कंहिं पब्लिशर खां पुछा कंदो न, तव्हां मयार ॾियो, तव्हां वटि माण्हू ईंदा। ऐं यकीन कयो न, माना नौजवान मां लाड़काने में वञा थो किताबनि जे स्टॉलनि ते, नौजवान माना किताबनि जा नाला मुल्क आलमी अदब जा घुर करे था वठनि पढ़नि। दोस्तो वीडियो वॾी थी वई आहे, ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे। हीअ रिसाले जो बैक टाइटल आहे। वरी कंहिं ॿिए रिसाले ॿिए कंहिं किताब सां गॾु तव्हां हाज़िर थींदासीं। गुज़ारिश कबी वीडियो खे लाइक कमेंट शेयर करण जी। तव्हांजा 8 मिंट वेंदा, पर असांजी हिन वीडियो ठाहिण में 2.5 खां 3 कलाक लॻंदा आहिनि। दोस्तो महिनत सजाई लॻे, लाइक कमेंट ऐं शेयर कंदा। थैंक यू।